वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। भेण साजन किथे आहे? अदा भाऊ हामिद वारनि सां ॻोठ घुमण वियो आहे। अदा केतिरनि महीननि खां घर में रहियो आहे। मूं सोचियो त ॿाहिरां नओं ताज़ो थी अचे। मां तुंहिंजी अखियुनि में उन्ही जे लाइ उकीर ॾिठी आहे। उन्ही बुनियाद ते मां सोचां थो त तुंहिंजो उन्ही सां निकाह कराए छॾां। तोखे त को एतिराज़ त कोन थींदो न मुंहिंजी भेण? अदा जेका तव्हांजी मर्ज़ी। मां हाणे छा चवां? हीउ दीन तोखे पूरो हक़ ॾेई छॾियो पंहिंजो साथी चूंडण जो। अगरि तोखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे त तूं इनकार करे सघे थी मुंहिंजी भेण। अदा जेको तव्हां मूंखे हींअर हक़ ॾेई रहिया आहियो न, अम्मा जॾहिं जीअरी हुई शायदि तव्हां उन टाइम ॾियो हा त अम्मा न मरे हा। अम्मा जा असां ॾोही न आहियूं। अदी जेके हुया उहे मरण ताईं शर्मिंदा हुया। अम्मा बि मरण ताईं उन्हनि खे बख़्श कोन कयो। अदा असांजा सिंधी माण्हू न्याणीअ खे सत क़ुरान जो दर्जो ॾींदा आहिनि। उन्हनि खे मर्ज़ीअ जी ज़िंदगी जीअण जो हक़ ॾियण लाइ बि तयारु न आहिनि। अदी जेके नियाणियुनि जा पिटियल आहिनि न उहे सारी ज़िंदगी नाकाम ई रहिया आहिनि। अदा मुंहिंजी दिलि में हिकिड़ो डपु आहे। अलाए कहिड़ो अदी? अदा जॾहिं साजन खे पूरो पंहिंजो माज़ी यादि अची वेंदो, हुनजी ज़िंदगी में अगरि पहिरियां का औरत मौजूदु हूंदी त मुंहिंजो छा थींदो? अदी हू तुंहिंजे ख़्याल में शादीशुदा थी सघे थो भला? इहा केॾी अजीब ॻाल्हि आहे। तव्हांखे कुझु बि यादि न आहे? ईअं त फिल्मनि में ड्रामनि में थींदो आहे यार। मूंसां हक़ीक़त में ईअं थियो आहे। मां घणी कोशिशि कई आहे त मूंखे कुझु यादि अचे, पर मूंखे कुझु बि यादि नथो अचे। मूंखे त इहा बि ख़बर कोन थी पए त आऊं केरु आहियां ऐं कहिड़े हादसे जो शिकार थियो आहियां ऐं हिते कीअं पहुतो आहियां। मूंखे लॻे थो तव्हांखे धकु घणो लॻी वियो आहे, तॾहिं याददाश्त गुम थी। हीअ अदे गफ़ूर खे नदीअ में मिलियो आहे। असांखे अंदाज़ो न हुयो हीउ ज़िंदा हूंदो। तूं चवे थो तोखे पंहिंजो नालो यादि न आहे? पोइ साजन नालो छो पियो सॾण? इहो मूंते मीरा नालो रखियो आहे। अच्छा बहरहाल मां तव्हांजी वीडियो ठाही ऐं फेसबुक ते रखां थो। पोइ ख़बर पइजी वेंदी तूं केरु आहीं ऐं कहिड़े ॻोठ जो आहीं। हा यार, असांखे पहिरें ख़्याल इहो छो न आयो? रब जे तरफ़ां हर शइ जो वक़्तु हूंदो आहे। हाणे ॻाल्हियूं छॾे वीडियो था ठाहियूं। मां तुंहिंजो वीडियो ठाहे फेसबुक ते रखां थो। तोखे ख़बर आहे छा ॻाल्हाईंदी? हा, मां इहो चवंदुसि त अगरि केरु मूंखे सुञाणींदो हुजे त मूंखे वठणु अचे। मां पंहिंजो पाण खां बिल्कुलु विसरी वियो आहियां। मूंखे कुझु बि यादि न आहे त मां केरु आहियां ऐं मूंखे इहो बि यादि न आहे त मुंहिंजो नालो छा आहे। अस्सलाम वालेकुम। मां हिकु गुमथियल माण्हू आहियां। जेके माण्हू मूंखे ॾिसी रहिया आहिनि उन्हनि खे हिकिड़ो अर्ज़ु आहे त मूंखे सुञाणण जी कोशिशि कयो ऐं हितां मूंखे वठी वञो। कहिड़े ॻोठ में आहीं? बस कर मुंहिंजी राणी। एतिरो केतिरो रोंदी ऐं कंहिं जे लाइ रोंदी? सभु रिश्ता विछड़ी चुका आहिनि। रोई रोई बि केतिरो रोइबो पुट। सभु हादसा असांजे मुक़दरनि में छो लिखिया विया आहिनि बाबा? रंगनि ऐं रोशनी ते असांजो को बि हक़ न आहे। छा असां रोण तड़पण लाइ पैदा थिया आहियूं? कुझु माण्हुनि खां कुदरत पुट ॾिघा इम्तिहान वठंदी आहे ऐं उन्हनि इम्तिहाननि खां पोइ जेको ख़ुशीअ जो दौरु शुरू थींदो आहे न, ऐं उन जो कॾहिं बि को ज़वाल न ईंदो आहे मुंहिंजी राणी। मुंहिंजो ज़रली मूंखां जुदा थी वियो ऐं तव्हां केतिरे अरसे खां पोइ मूंखे ॿुधायो त मुंहिंजो ज़रली दुनिया में न आहे रहियो। हू मुंहिंजी आख़िरी उमेद हुयो बाबा। हाणे मां कीअं जियां? जीअणो त पवंदो आहे पुट। न चाहींदे बि असांखे जीअणो पवंदो ऐं न कटण जहिड़ो वक़्तु बि कटणो ई पवंदो आहे। न खणण जहिड़ा साह बि खणणा पवंदा आहिनि, छो जो ख़ुदकशी असांजी दीन में हराम आहे पुट। ज़िंदगी जीअण जे क़ाबिल ई न रही आहे त जी छा कबूल बाबा साईं? असां त रांदीका आहियूं। मथे जेको रांदि खेॾाए थो
असांखे खेॾणी पए थी ऐं वक़्तु सां गॾु हलणो ई पवंदो आहे। बाबा प्लीज प्लीज तव्हां मुंहिंजी मौत जी दुआ कयो। इहो सभु मुंहिंजे लाइ बर्दाश्त जहिड़ो न आहे। माण्हू अलाए कीअं एतिरो ॾुख सही वेंदा आहिनि। मां पंहिंजे अंदर में हारजी चुकी आहियां। मूं में जीअण जो हौसलो न आहे रहियो। हर शइ मूंखे बेकार थी लॻे। मूंखे त पंहिंजी ज़ात खां बि नफ़रत थियण लॻी आहे। बुध छोकरी, निकाह में अध कलाक कुछ बचो है। जल्दी कपड़ा पाए हल्को फुल्को मेकअप करे तैयार थी अच। जोर जो यो निकाह मुखे कबूल ना है। मां मरी त विंदस पर इन निकाह के कबूल न कंदस। ये सफरा ये हार फिंगर पाण वट रखी छड़ियो। मां लानत थी विचारन शयन ते। ई तो छा कयो दातान छोकरी? जेकने सरदार के हरकत की खबर पई तो मुंडी लाहींदे देर न कंदुई। मुखे नाहे परवाह मौत जी। बनी चो पंहिंजे सरदार खे त मारे छड़े मुखे। वो मौत मुंहिंजे लाइ बेहतर आहे। ओ खुदाया, ई त का बिल्कुल चरी छोकरी है। मौत खां उहे माण्हू डिजंदा आहिनि जिन खे ज़िंदगीअ में दिलचस्पी हूंदी आहे। पर मुंहिंजी नज़र में ज़िंदगी सिर्फ़ हिकु कैद खानो आहे ऐं मौत निजात जो दर। मां त दुआऊं थी घुरां त रब पाक मुखे उहो दर नसीब करे। तुझी हा बहादुरी न बल्कि चरिया बात फैसला है। तू छा समझी तो सरदार बिचार खान फ्री दो हरगिज़ न। ऐं सरदार बिचार खान तो सां शादी जरूर कंदो। छो जो हुनजो फैसलो अटल आहे। तुंहिंजो सरदार केॾो बि ताक़तवर छो न हुजे पर मूंसां मुंहिंजे रब जी ज़ात गॾु आहे ऐं जंहिंसां हू परवरदिगार गॾु हुजे न हुनजो केरु बि कुझु नथो बिगाड़े सघे। कड़ी नजर रखे। बाहर निकलने की कोशिश न करे। हाँ सर ठीक है। ऐं ते को बि माण्हू चुर-पुर कंदे नजर न अचे। तुझी नजर में इन मसले जो हल छा आहे? जंग थींदी। ॿिन्हिनि धुरनि जा माण्हू मरंदा। खून रेज़ी थींदी ऐं पोइ ॿिन्हिनि बिरादरियुनि जा सरदार उन जो फ़ैसिलो कंदा। जे सोचां थो त को विचों दग कढां। ॿियो दग छोकिरी जी वापसी आहे। पोइ हीअं न थिए त तव्हांखे पाण ते पछताइणो पवे। पछताइण वारे ॾींहुं त मां ॼाओ ई न आहियां। जेको करिणो आहे सो करे गुज़रंदुसि। पोइ आर या पार। पोइ देरि छा जी? मीरल था कुंवार जो जोड़ो घुरायो सामान जो। पोइ कयो तयारी। जीअं छोकिरी तयार थिए त हुनजो निकाह पढ़ाए हवेली वठी हलोसि। हाँ पर इहा ख़बर पई आहे त सरदार खान बहादुर जे ॻोठ जा माण्हू पंहिंजे नए सरदार शमीर खान जी अॻुवाणी में मुंहिंजे ॻोठ ते हमलो करण वारा आहिनि। शमीर आहे टेढ़े क़िस्म जो माण्हू। चाल त हुन कमाल जी खेॾी। खान बहादुर खे रस्ते तां हटाए छॾे। हाणे शहरोज़ खां नौकरनि वारो कमु ॿियो कराए। ॿुध हाणे तुंहिंजा त मज़ा हूंदा शमसुद्दीन खान साहब। हाँ इहो सही ॻाल्हि आहे पर इहो एॾो आसान बि कोन्हे। इहो शहमीर कंहिं बि टाइम मसला पैदा करे सघे थो। यानी तोखे बि उन मां ख़तरो आहे। उहो त हीअं छो नथो करी? रुख़सार जे हथां उनखे ॾियार ज़हर ऐं ॿिन्ही खे ख़तमु करे रस्तो सिधो छो नथो करी? मूंखे बानू मिली वेंदी ऐं तोखे खान बहादुर जी सॼी मिल्कियत। मुंहिंजे ख़्याल में सौदो एतिरो महांगो कोन सही। बिजार खान साहब शमीर खे ज़हर ॾियणु एॾो आसान आहे। मुश्किल आहे। ऐं रुख़सार मां सुञाणा रुख़सार जानू खे। इहो कमु कॾहिं बि कोन कंदी। चवंदा आहिनि त औरत में अकुल घटि हूंदो आहे। मथां जो वरी इश्क जी असीर हुजे त
पोइ त अकुल सफ़ा कोन हूंदुसि। सो उनखे कुर्ब में फासाइजे, कुर्ब में अहिड़ो फासाइजे जो जान ॾियण ऐं जान वठण में हिकिड़े लम्हे जो बि न सोचे। यही है, बिल्कुल यही है। वाह, लव यू। साजन, ख़बर अथई अॼु छा थियो? छा थियो? अदा मूंसां पाणी असांजे विहांउ जी ॻाल्हि कई। चए पियो त हुन मुंहिंजे अखियुनि में तुंहिंजो कुर्ब ॾिठो आहे। तुंहिंजो भाउ त ख़तरनाक माण्हू आहे। इहा ॻाल्हि महसूसु थियण खां पोइ बि चुप कीअं रहियो? अदा अञा ताईं अम्मा जे ग़म ऐं पशेमानी मां नाहे निकितो। इन करे मुंहिंजे ज़रिए पंहिंजे गुज़िरियल गुनाहनि जो कफ़ारो अदा कंदो आहे। मतलब? अदा चाहे थो त मां पंहिंजी मर्ज़ीअ जी शादी कयां। हू मुंहिंजी शादीअ में मदद करणु चाहे थो। हुनखे लॻे थो ईअं करण सां अम्मा जी रूह खे राहत मिलंदो। मीरा, उहे माण्हू केॾा बदनसीब हूंदा आहिनि जेके मां जे ख़ातिर पंहिंजी न्याणी जूं बदूं खणंदा आहिनि। हाँ साजन, मुंहिंजी अम्मा बि हिन वहशत जो शिकार थी वई। इहे सबब जागीरदानी समाज जूं बिदतूं आहिनि। सनती तरक़ी गैरत जो मयार मटाए छॾियो आहे। ईअं वॾनि शहरनि में नाहे जो मासूम न्याणी जूं सिसियूं लायूं वञनि। पाण वटि त न्याणी जी तालीम खे बि एब सम्झो ईंदो आहे। तो इन्हनि ॻाल्हियुनि खे छॾ, मूंखे इहो ॿुधा, तूं असांजी शादीअ में केतिरो ख़ुशि आहीं? मीरा, इहा बि का पुछण जी ॻाल्हि आहे कि उन्यारे खे चइजे तोखे शरबत जो गिलास ॾिजे, उहो पीअंदे या हारे छॾींदे? मूंखे ॿियो कुझु बि यादि न आहे, पर एतिरो यादि ज़रूरु आहे त हिन पूरी दुनिया में अकेली छोकिरी तूं आहीं जंहिंजे सीने में दिलि न पर मुंहिंजो प्यारु धड़कंदो आहे। हाँ साजन, मुंहिंजी दिलि खे हर घड़ी तात लॻल हूंदी आहे। अॼुकल्ह मूंखे तोखां जुदा थियण जो डपु थींदो आहे। तूं को न कर। जेकॾहिं मां पंहिंजे असुल नाले खे ॻोल्हे बि वरितो न, पोइ मां तोसां एतिरो प्यारु कंदुसि जेतिरो हींअर कयां थो। अस्सलाम वालेकुम। मां हिकु गुम थियल माण्हू आहियां। जेके माण्हू मूंखे ॾिसी रहिया आहिनि उन्हनि खे हिकिड़ो अर्ज़ु आहे त मूंखे सुञाणण जी कोशिशि कयो ऐं हितां मूंखे वठी वञो। बाबा साईं, बाबा साईं हेॾां अचो। बाबा साईं, मां तव्हांखे पंहिंजो ख़्वाबु ॿुधायो हो न त अदा मोटी ईंदो ऐं अदा ज़िंदा आहे। पर पुट, इहो ख़्वाबु तुंहिंजे ज़हन मां निकिरे छो नथो? इहो ख़्वाबु न पर सच ॾे के इशारो हुयो बाबा। अदा मल्हार ज़िंदा आहे। चंद्रोगी थी हाणे आउं तोखे कीअं यकीन ॾियारियां त मल्हार हिन दुनिया में कोन्हे रहियो ऐं तूं हाणे इन ख़्वाब खे भुलिजी वञ। त अदा जी मौत वारी ॻाल्हि भुलिजी वञो बाबा साईं। मुंहिंजो भाउ माशाअल्लाह सां सही सलामत ऐं ज़िंदा आहे। हिकु लम्हे लाइ असां इहो मञी बि वठूं त तुंहिंजो ख़्वाबु सचो आहे, त पोइ तुंहिंजो भाउ मल्हार किथे आहे त मूंखे नज़र छो नथो अचे? त छा तूं ख़्यालनि खां ॿाहिरि त पंहिंजे भाउ जी मूंखे सूरत ॾेखारे सघींदी? बाबा साईं त सम्झंदा हूंदा त सूरत सदमनि जे करे मुंहिंजो दिमाग़ कमु करणु छॾे ॾिनो आहे ऐं मां वेफली रही आहियां, पर ईअं न आहे। तो कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं करणु शुरू कयूं आहिनि थी त जिन जे बुनियाद ते नफ़्सियाती मसइले जो गुमान थिए थो। बाबा साईं, हालतूं अहिड़ियूं रहियूं आहिनि त मूंखे कॾहिं कॾहिं ईअं लॻंदो आहे त कंहिं मां चरी थी वेंदसि, पर मुंहिंजे अदा मल्हार खे वापसि मोकिले अल्लाह साईं मूंखे बचाए वरितो आहे। हिकु ख़्वाब जी बुनियाद ते हिकु मरी वियल माण्हू खे ज़िंदा सम्झण किथां जी ॾहाप आहे पुट? मां तव्हांखे ख़्वाब न पर अखियुनि ॾिठे सच जी बुनियाद ते ॿुधाए रही आहियां त अदा ज़िंदा आहे। ही तव्हां पंहिंजी अखियुनि सां ॾिसी वठो। अस्सलाम वालेकुम। मां हिकु गुम थियल माण्हू आहियां। जेके माण्हू मूंखे ॾिसी रहिया आहिनि उन्हनि खे हिकिड़ो अर्ज़ु आहे त मूंखे सुञाणण जी कोशिशि कयो ऐं हितां मूंखे वठी वञो। अल्टीमेटम जो ॾिनल वक़्तु ख़तमु थींदे ई बिजार ख़ान जे बंगले ते हमिलो थी वेंदो ऐं उहो वक़्तु ख़तमु थियण में सिर्फ़ु अधु कलाकु बचियो आहे। शर्मिला, तूं बि ॻोठ वारनि सां गॾु वेंदी? वञणो पवंदो, बल्कि वञण ई घुरिजे। अॼु जेकॾहिं मां माण्हुनि सां गॾु बीहंदुसि त सुभाणे माण्हू बि तकलीफ़ में मूंसां गॾु बीहंदा।
इहा सोच तुंहिंजी ॾाढी सुठी आहे ऐं माण्हुनि खे बि त तो जहिड़ो अॻुवाण खपे न ऐं उन्हनि जे दर्दनि जो दरमाण थिए ऐं उन जे ॾुख ऐं सुखनि जो हू साथी थिए ऐं जेकॾहिं ॾुखियो वक़्तु बि अचे न त खुलो खुले में मिलाए ईअं बीह रहे। बिल्कुलु ऐं इन जे करे ई मूं सभिनी ॻोठ वारनि जे लाइ पंहिंजा दरवाज़ा खोले छॾिया। हारिन नारिन जंहिंखे जहिड़ी बि तकलीफ़ हुजेनि उन्हनि खे इहो चयो अथमि त डायरेक्ट अची मूंसां मिलो ऐं हाणे कंहिं बि ज़रूरतमंद खे मूं ताईं पहुचण जे लाइ कंहिं बि चमचे जी ख़ुशामद करण जी ज़रूरत न पवंदी। ही सुठो मौक़ो आहे ऐं शमीर ॻोठाणनि सां गॾिजी करे का करे ऐं उते मारिजी वञे। मूंखे जल्दी हाणे शमशूर सां ॻाल्हाइणो ई पवंदो। कहिड़ी सोच में पइजी वियो रुखसार बेगम? न न मां त सिर्फ़ु इहो बि सोचमि त तूं केॾो रहम दिल ऐं एहसासमंद माण्हू आहीं त तुंहिंजो बाबा केॾो अज़ीब इंसान रहियो हूंदो शमीर। मां त बाबा जे पेरनि जी खाक बि नथो भरिजी सघां। मुंहिंजो बाबा त इंसान जे रूप में हिकु फ़रिश्तो हुयो पर अफ़सोस सद अफ़सोस जो चचा ख़ान बहादुर मुंहिंजे बाबा साईं खे मारे हिन राज जे मथां छप्पर खसे छॾियो। शमीर शेरोज़ ख़ान भला तुंहिंजी नज़र में कहिड़ो माण्हू आहे? इहो त तव्हांखे मूंखां न पुछणु घुरिजे छो त हुन सां गॾु रहण ऐं रोज़ जी ॾे वठ जो तव्हांखे वधीक तजुर्बो आहे। जेकॾहिं मूंखां पुछंदो त मुंहिंजी नज़र में कांग जो बच्चो कांग ऐं नांग जो बच्चो नांग हूंदो आहे। मूंखे त इहो अंदाज़ो ई कोन हुओ त ख़ान बहादुर एॾो ज़ालिम निकिरंदो त मां हुन सां हरगिज़ शादी न कयां। पर बसि अम्मा ऐं बाबा लालच में अची करे अहिड़े शैतान ई पोड़े सां मूंखे परणाए छॾियऊं। वाह वाले कुदरत वाह। हाथ तुझो रंग ही शेरोज़ ख़ान कॾहिं त जो पाण ते मक में वेहण कोन ॾींदो हुयो पर अज त कुत्ता ही बिला बि शेरोज़ ख़ान ते भौंकियूं हलिया था वञनि। वाह ज़िंदगी तुंहिंजो लिख सियाणनि सच चयो आहे जहिड़ी पोख पोखींदे न ओड़ी लुणंदे। तोखे शर्म नथो अचे? कम हुते छुटो ऐं तूं हिते वेठो आराम थो करी। माफ़ कजो वॾी मैडम कम करे करे थकिजी पिया इन जे करे थोड़ी अख लगी वई। अख लगण ऐं लॻण वारो उहो वक़्तु तूं हाणे खाई चुको आहीं।
जेकॾहिं घर जो तूं सही तरीक़े सां कमु कयो त पोइ मानी बि मिलंदई, त पोइ मानी बि कोन मिलंदई। वॾी मैडम यादि रख, मां शेरोज़ ख़ान आहियां, एतिरो घर जो सुभाणे वरी बर्दाश्त को करे सघे। सुभाणे जो फिक्र तूं कर मोलाई, किथे ईअं न थिए त मुंहिंजे वाड़े में तोखे उते कम ते लॻाए छॾियां, पोइ सॼो ॾींहुं छेणा ढोईंदो अती। भली केॾियूं बि मूं ते सख़्तियूं कर, पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखे छॾ, राति केॾी बि भली टिकी छो न हुजे, पर सुबुह ज़रूरु फिटी आहे। शेरोज़ खान, मुंहिंजी ॻाल्हि गौर करे कन खोले ॿुधी छॾ, त जेके तूं हाणे डायलॉग हणी थो न, इहे तुंहिंजो मुंहं ते हाणे सुठा कोन था लॻनि, ऐं तूं इहो सोचींदो बि हूंदे ईअं न त असां तोसां वॾो ज़ुल्म करे रहिया आहियूं, उन जे करे कुदरत जे ॾमर जो शिकार थींदासीं, ईअं न। पर इहा त तुंहिंजे पंहिंजे अमलनि जी सज़ा आहे। अमल जी ॻाल्हि तूं त न कर, अमल तुंहिंजा वरी कहिड़ा भला आहिनि, जेका औरत मुड़ुस सां बेवफ़ाई कंदी आहे, ख़बर अथई हुनजी सज़ा छा हूंदी आहे। पुछो बाबा केॾी न चाह सां तोसां निकाह करे हिन हवेली में तोखे वठी आयो, ऐं उहो सभु कुझु तोखे मिलियो जंहिंजो तूं ख्वाब में बि सोचे न पई सघी। उन जे बदिले तो छा कयो? पंहिंजे आशिक सां मिली ऐं साज़िशूं कयूं। इहो तोखे ख़बर न आहे, मां त पहिरें ॾींहं खां वठी तुंहिंजे बाबा खे त क़बूल ई कोन कंदी हुअसि। हा त पोइ वठी बि सघिन तलाक, उन जे निकाह में रही करे गैर मर्द सां मुलाक़ातूं करण में उन जो छा मतिलबु हुयो? ॿुधाए मूंखे, छा मतिलबु हुयो उन जो? शमशू मुंहिंजी नंढपण जी मोहबत हुई। सलाम आहे तोखे मैडम रुखसार बेगम, सलाम आहे तोखे। शम्स जड़े हिकु गंदे किरियल इंसान सां ऐं तो उन सां मोहबत बि करी, उन ॻाल्हि मां ई तुंहिंजे किरदार जी ख़बर पई त तूं केतिरी भली ऐं सुथरेल औरत हुई। शेरोज़ खान, मां चवां थी पंहिंजी बकवास इहा बंदि कर। ॾिस टेस्ट त तो शुरू कयो, ऐं वञे था त मां पंहिंजो कमु शुरू कयां। हीउ कमु पूरो कंदुमि न, ऐं तूं पोइ चवंदी ढोरनि जो वञी वथाण साफ़ कर। ॿियो हुकुम? मां तोखे चवां थी त पंहिंजी हद में रहंदो कर, जेकॾहिं न त इन खां वधीक तोखे मां बुछड़ो कंदसि, छा सम्झई? बाबा साईं, 2-3 नंबर बंदि था मिलनि। असांखे ॻोठ जे नाले जी ख़बर आहे, कंहिंखां पुछी उते पहुची वेंदासीं। पर इन नाले वारो ॻोठ त मूंखे हिते वेझे किथे बि कोन थो सुझे। हा, पर इहो गैर मारूफ़ को नंढो ॻोठ आहे, कहिड़े रस्ते ते आहे, किथां आहे, मालूम ई न पियो थिए। बाबा साईं, मुश्ताक राजा जे नाले सां इन ID ते मूं पंहिंजो नंबर इनबॉक्स कयो आहे। त हा, पोइ जीअं छोकिरो ऑनलाइन आयो पाणे राब्तो कंदो, ऐं असां थोरो सब्र था कयूं। सब्र ई त कोन थो थिए बाबा साईं, अखियूं अदा मल्हार खे ॾिसण लाइ बेक़रार आहिनि। मुंहिंजी बि त पुट जी साॻी हालत आहे। मूंखे ख़बर नथी पवे त 3 नंबर हिकु वक़्तु छो बंदि आहिनि। ॻोठनि में जेके कंपनी जा टावर लॻायल आहिनि, लाइट वञण खां त पोइ बंदि ई थो वञनि, ऐं जनरेटरनि जो तेल त चौकीदारी बि किणी छॾींदा आहिनि पुट। हिन जे करे सिग्नल ई न हूंदा त नंबर कीअं लॻंदो? अदा मल्हार ठीक इन वक़्तु छा करे रहियो हूंदो, ऐं असां हुनखे यादि बि न हूंदासीं। लॻे थो मल्हार खे दिमाग़ में अहिड़ो धकु लॻो आहे जो हुनजी यादाश्त ई हली वई आहे। बाबा, मां ॾाढी ख़ुशि आहियां। उहो मां जहिड़ो कर जहिड़ो लाश हुयसि,
सोरी पाण खे घीले हलंदी हुयसि, पर जीअं अदा जी वीडियो नज़र आई आहे, मां मुकम्मल तो जहिड़ी थी पई आहियां। उंगी के न कुछ नहीं ॿुधायो बाबा साईं। जी पारा उखलेड़ बग सिद्धो परे बिहारू वने आऊं उन वण वांगुरु सरहू आहियां। अदा मल्हार पाण खे सुञाणण खां बि इनकार करे छॾींदो। हुन पाण पंहिंजे रिश्तनि खे ॻोल्हण जे लाइ त इहो वीडियो ठाराई आहे, सो इनकार छो कंदो? न सुञाणण जे बावजूदि उहो असां सां हलियो ईंदो पुट, ऐं असां हुनजो कंहिं सुठी अस्पताल में इलाज कराईंदासीं त जीअं हुनजी यादाश्त वापसि अची वञे पुट, इंशाअल्लाह। सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।